सखर ऐं रोडीअ में रेलवे इंतज़ामिया पारां हद दख़लियूं हटाइण बहाने ग़रीबनि जा घर ऐं दुकान ड्राइण वारे ऑपरेशन ख़िलाफ़ सखर ऐं रोडीअ जे मुतासिर हज़ारे माण्हुनि सखर प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। धरणे सबबि सखर खे रोडीअ सां ॻंढींदड़ अहम रोड ट्रैफ़िक लाइ बंदि थी वियो। हिन मुज़ाहिरे में सियासी, समाजी, मज़हबी, सिविल सोसाइटी ऐं वकील अॻवाननि सां गॾु आम माण्हुनि जे वॾे अंग शिरकत कई। एहतिजाज कंदड़ माण्हुनि मुतालबो कयो त संदनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन रोकियो वञे ऐं हिन ऑपरेशन सबबि मुतासिर थींदड़ माण्हुनि खे मुआवज़ो ॾिनो वञे। उन मौक़े ते सियासी, समाजी ऐं मज़हबी अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो एहतिजाज इन शइ जे मुतालिक़ आहे त जेके 50-55 सालनि खां रेगुलर उते रहनि था पिया उन्हनि खे रेगुलर कयो वञे। उन वक़्तु हुकुमरान किथे हुया, उन वक़्तु रेलवे इंतज़ामिया किथे हुई जॾहिं उन्हनि हिते अची पंहिंजा घर अॾिया पए ऐं उन्हनि खे गैस बि ॾिनो वियो आहे, उन्हनि खे बिजली ॾिनी वई आहे। विफ़ाक़ जे तरफ़ां उन्हनि खे इहे शयूं ॾिनियूं वयूं आहिनि। लिहाज़ा असांजो मुतालबो इहो आहे त उन्हनि खे रेगुलर कयो वञे, उन्हनि खे मालिकाना हुक़ूक़ ॾिना वञनि। जीअं कची आबादी खे पको कयो थो वञे ईअं ई रेलवे वारनि खे बि पको कयो वञे। इंतज़ामिया जी जेको नारवे सलूक कयो आहे माण्हुनि सां, कल्ह औरतुनि खे जंहिंखे करोना वायरस हुयो उन औरत खे जेको आहे अहिड़ी तरह टंगा टोली कयो वियो ऐं गैर इंसानी रवैयो हुन सां कयो वियो, अहिड़ो कॾहिं बि किथे न थियो आहे। असां वटि वरी जेको आहे साॻियो ई फ़लस्तीन वारियूं हालतूं पैदा थी करे रेलवे इंतज़ामिया कश्मीर वारियूं हालतूं पैदा थी करे असांजे माण्हुनि सां अहिड़ो रवैयो रखी करे रेलवे इंतज़ामिया क्लेम थी करे त हीअ प्रॉपर्टी उन्हनि जी आहे। हीअ प्रॉपर्टी शुरू कर रेलवे त अॼु अञा पाकिस्तान खां पहिरीं रेलवे सिस्टम पाकिस्तान में मौजूदु हुयो, अंग्रेज़नि आंदो हुयो ऐं जॾहिं वरी पाकिस्तान 1947 में वजूद में आयो अॼु ॾींहं ताईं रेलवे न को लीज़ वरिती आहे सिंध गवर्नमेंट को, न वरी का प्रॉपर्टी उन एक्वायर कई आहे। तंहिं करे हीअ प्रॉपर्टी सिंध गवर्नमेंट जी आहे। मां सिंध गवर्नमेंट खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त उहे माण्हुनि खे जेको आहे सो इहे जेका बि प्रॉपर्टी आहे अलाट कई वञे ऐं उन्हनि जे नाले सां जेको आहे हिकिड़ो रेवेन्यू रिकॉर्ड जेको आहे तयारु कयो वञे, जीअं सुभाणे का बि रेलवे इंतज़ामिया या ॿी का इंतज़ामिया असांजे माण्हुनि जे ख़िलाफ़ु इहो जेको आहे सो गैर क़ानूनी कदम न खणे। मौत न थींदी ऐं हिननि खे मालिकाना हुक़ूक़ न मिलंदा। हीअ जेका हिननि जी आबादी आहे हीअ कची आबादीअ में तक़रीबन अहिड़ियूं यूसियूं आहिनि जेके कची आबादीअ में जॉइंट सर्वे में डिक्लेयर थी चुकियूं आहिनि ऐं हीअ असां CM सिंध खां ऐं सिंध गवर्नमेंट खां ऐं कची आबादी वारे मिनिस्टर खां बि मुतालबो था कयूं त हीअ सभु तव्हांजा वोटर आहिनि जेके अॼु वफ़ाक़ जेको आहे त माटेली माह वारो सलूक करे रहियो आहे, उन्हनि सां ईअं ज़ुल्म थी रहियो आहे जीअं फ़लस्तीन में जेको आहे इसराइल फ़लस्तीन सां जेको आहे ज़ुल्म करे रहियो आहे ईअं ई हिननि सां ज़ुल्म थी रहियो आहे। असांजी सिंध गवर्नमेंट खे अपील आहे, हीअ सभु तव्हांजा वोटर आहिनि, सभु तव्हांजी ताक़त आहिनि, महिरबानी करे हिननि जी जेको आहे नोटिस वठो। हिननि जी कची आबादी जेको आहे त पकी आबादीअ में जेको आहे करे हिननि खे मालिकाना हुक़ूक़ ॾिना वञनि। इहो सिविल सोसाइटी तरफ़ खां आहे, इन में कोई बि पार्टीबाज़ी कोन्हे को। इन में सभिनि खां वॾो जो ॾुखाईंदड़ मरलो हुयो टियों ॾींहुं गरम गोदी में जेका ऑपरेशन थी रेलवे तरफ़ खां, उन में जेको रेलवे जे ऑपरेशन में रेलवे जे DS जेको मुज़ाहिरो कयो आहे घरनि ते सिधा फायर करणु ऐं लेडीज़ खे घरनि खां ॿाहिरि कढी करे उछलणु, इहा तज़लील आहे। इहा आवाम तज़लील जेके बि रेलवे जे इलाइक़नि में अगरि रेलवे चए थी क्लेम थी करे त हीअ प्लाट असांजा आहिनि, त मां इहो ॿुधाईंदो हलां त रेलवे खे जेके प्लाट मिलिया हुआ उहे ऑपरेशनल साइड लाइ मिलिया। ऑपरेशन खां अलावा जेके बि वेस्ट प्लाट आहिनि जिन्हनि में कॉलोनी ठहियल आहिनि, जेके एरियाज़ में माण्हू 50-50 सालनि खां वठनि, उन्हनि खे कची आबादी जो दर्जो ॾिनो वञे, उन्हनि खे मालिकाना हुक़ूक़ ॾिना वञनि, ईअं कंहिंसां ज़्यादती न कई वञे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाईंदुमि, वफ़ाक़ गवर्नमेंट खे त चवंदासीं, अपील कंदासीं त जेके बि कानून आइन जे मुताबिक़ आइन चए थो 97 खां पहिरियां जेके माण्हू हिते वेठा आहिनि उन्हनि खे कची आबादी डिक्लेयर करे ॾिनी वञे ताकी ही माण्हू पंहिंजे सुकून रहनि। अॼु जेके माण्हू जे आया आहिनि तव्हां उन्हनि जी कंडीशन ॾिसो, उन्हनि जो उन्हनि जी रिहाइश ॾिसो, उन्हनि जा घर ॾिसो, इहा ज़्यादती आहे आवाम सां। असां बहितर आहे त जेके अॼु हिते मुज़ाहिरीन आहिनि असां वफ़ाक़ गवर्नमेंट खे अपील कंदासीं त इन्हनि खे कची आबादी डिक्लेयर करे इन्हनि खे मालिकाना हुक़ूक़ ॾिना वञनि। रेलवे नाजाइज़ी करे थी, हिते 40-50 सालनि खां वेठल माण्हुनि खे बेघर करे थी। वज़ीर आलम जो इहो ऐलान हुयो त तव्हांखे घर ॾींदासीं, हे पर घर त न ॾिना विया आहिनि, घर खसिया था वञनि ग़रीबनि खां। असां सां इंसाफ़ थिए। सियासी प्रोग्राम न आहे, हे बेघर माण्हू जो कंहिं सां ॾींहं साहब अगरि कंहिं मज़दूर जो पुटु हुजे कॾहिं न उथारिया, जमहूरी हुकूमत हुजे कॾहिं न उथारिया, हिन नालाइक़ एतिरो इंसानी अलमियो खड़ो कयो आहे ऐं माण्हुनि खे बेघर कयो आहे, जंहिंजी असां मज़म्मत कयूं।
असां 48 खां वठी करे इन ज़मीन ते आबाद आहियूं। टे पीढ़ियूं असांजियूं गुज़री चुकियूं आहिनि, जंहिंजे लाइ असां वेठा आहियूं। केतिरियूं हुकूमत आहियूं, केतिरियूं वयूं, अॼु ताईं कंहिं असांखे ईअं न चयो तव्हां बेघर थियो। जॾहिं खां वठी PTI आई आहे, अलाए केतिरा घर बेघर थी चुका आहिनि। ऐं हाणे असांजो अपील आहे त महिरबानी करे बेघर न कयो वञे, असांखे पंहिंजा मालिकाना हक़ूक़ ॾिना वञनि। अरसा 50 साल से ये लोग यहाँ रिहाइश पसीर हैं। इन्होंने अपना एक असासा जोड़ के उधर जगह के ऊपर अपने एसेट्स बनाए हैं और हुकूमत सिंध ने और फेडरल ने इनको बिजली भी दी है, इनको सुई गैस भी दी है। भाई जब ये नाजायज़ था तो आपने क्यों प्रोवाइड किया जब हर चीज़ दी है? और जो वज़ीर आज़म फरमाते हैं कि मैं 50 लाख घर बना के दूंगा, तो भाई ये 25 लाख या 30 लाख घर इनको वैसे दे दें, आपके बगैर पैसों के घर बन जाएंगे और ये दुआएं भी देंगे। जो आपके एक प्रोग्राम में शामिल है, इनको क्यों बेघर किया जा रहा है, किस हवाले से किया जा रहा है? हमारा हुकूमत से मुतालबा है, वज़ीर आज़म पाकिस्तान से, आर्मी चीफ से, चीफ जस्टिस से, कि जो ये रेलवे के जो अपना ऑपरेशन कर रहे हैं इसको फिलफोर बंद कराया जाए और इनको जो है अलाटमेंट इनको दी जाए। जो लोग बेघर हैं उनको बेघर न किया जाए। प्लेटफॉर्म ते तव्हांजे साम्हूं आहे अॼु जो एहतजाज लोकल शेड जे जेके नाजाइज़ी थी आहे माण्हुनि सां, जिन जिन माण्हुनि ग़रीबनि जा घर ठाथा विया आहिनि DS रेलवे जे तरफ़ां, ऐं नाल हुकूमत जे नाल सिलेक्टेड हुकूमत जे तरफ़ां जेको हुकुमनामो जारी कयो वियो आहे DS रेलवे खे, अॼु तव्हां ॾिसो था त अॼु माण्हुनि जा घर ठाथा अथऊं। 100 जी तइदाद में माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। नौजवान नियाणियुनि खे बेहरमती कई वई आहे, बेवान औरतुनि जी बेहरमती कई वई आहे, ग़रीबनि दोस्तनि जी बेहरमती कई वई आहे, उन्हनि जो रोज़गार खसियो वियो आहे। इहे सिलेक्टेड ऐं नाल हुकूमत जिन वाइदो कयो रियासत मदीना जो, जिन इहा ॻाल्हि कई त असां पाकिस्तान खे रियासत मदीना कंदासीं, माण्हुनि खे घर ॾींदासीं, रोज़गार ॾींदासीं, हिननि माण्हुनि खे घर ॾियण जी जॻह ते अञा माण्हुनि खां घर खसराया आहिनि। DS रेलवे खे हुकुमनामो जारी करे वियो आहे रातो राति, त सुतल माण्हू जेके घरनि में सुता पिया, अमड़ियूं नियाणियूं भेर ॿाहिरि, उहे सुतल पिया, सुतलनि खे उन्हनि उथारे उन्हनि जा घर ठाथा आहिनि। जॾहिं त अॻूणे मेयर सखर अरसलान इस्लाम शेख सिंध TV सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। करने की बुनियादी वजह यही है कि आईनी जिम्मेदारी है स्टेट की कि लोगों को शेल्टर प्रोवाइड किया जाए। यहाँ पर एक DS साहब आए हैं, वो लोगों को बेघर कर रहे हैं, दरबदर कर रहे हैं। उनको रोकने के लिए आज मुजाहरा है कि वो ज़मीनें जो रेलवे के ऑपरेशंस में नहीं हैं वो उनको वापस दी जाएँ और वो वापस करके इन लोगों को मालूम हकूक़ दिए जाएँ कच्ची आबादी के थ्रू जाएँ, ताकि ये मसला हल हो सके। सोशल वर्कर सनम फ़कीर हिन धरणे में शरीक थी सखर ऐं रोड़ीअ जे अवाम सां ॿधीअ जो इज़हार कंदे चयो त बराए महिरबानी न ग़रीब अवाम खे बेघर न कयो। हुकूमत चए पई कि मां 50 लाख घर ॾींदसि ग़रीब अवाम जे लाइ ठाराईंदसि, तो मैं समझा थी वो तो पाँच जाते पर अजकल हुकूमत जो पॉलिसी है कि मानू के बेघर तो करे। असा गाल पुरजोर मजम्मत था कयो। मां सनम फ़कीर समाजी कारकुन मां ख्वाजा सरा बरादरी फ़कीर बरादरी पुरजोर मजम्मत थी करे कि इन मानून के गरीब अवाम के बेघर न करे। सखर ऐं रोड़ीअ में हलंदड़ हद दख़लियुनि वारे ऑपरेशन सबब हज़ारे खानदान रोड ते अची वेंदा। हुकूमत खे घुर्जे त हिन ऑपरेशन वारे ऑप्शन ते सोचे गरीब माण्हुनि जी मदद करे। कैमरामैन रज़ा लगारी, शबीर जोगी ऐं साथी रिपोर्टर जावेद घुन्यो सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध TV न्यूज़ सखर।